नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु सवाल पुछणो आहे। हा। त जॾहिं असां मंदिरनि में वेंदा आहियूं या घर में बि मंदिर में चित्र लॻाईंदा आहियूं देवी देवताउनि जा, हा। त उन में हिकु शंकर जो चित्र हूंदो आहे। हा। जंहिंमें विच में हिकु टी अख ॾेखारींदा आहिनि। हा, ब्रुकुटी जे विच में। कथाउनि में चवंदा आहिनि कि जॾहिं शंकर उहा टी अख खोली त विनाश थियो। हा। त इन जो अर्थ छा आहे? हा, ॾिसो हाणे त तव्हां हिन दुनिया में त कोई अहिड़ो पाण इंसान ॾिठो न आहे जंहिंजी हिते मस्तक जे विच में टी अख हुजे। त उहो त शंकर त देवता चईंदा आहिनि। पहिरियों त उनखे पता गल में, वारे में, कमर ते उनजे सांप रखी रखिया अथनि। ॿियो उनजो त पूरो रूप ई अलॻि कीअं करे रखियो अथनि। सांप रखी करे वेठो आहे, शेर जी खल जे मथां वेठो आहे। ॿियो टी अख हिते ॾेखारी अथई, त्रिशूल खणी घुमंदो आहे। त परमात्मा बाप सां हिकु प्रश्न पुछंदा आहिनि, तव्हांजे घर अहिड़ो ॿार पैदा थिए त तव्हां छा कंदव? हीअं थी सघंदो आहे छा? कोई पाण त न ॾिठो आहे अहिड़ो कोई इंसान। त देवी देवताउनि जा अहिड़ा रूप ठाहे रखिया अथनि। इन जो मतिलबु इहो न आहे कि हुनजो अहिड़ो रूप आहे। हुनजी हर हिकु ॻाल्हि जो अर्थ हूंदो आहे। जीअं अॼु तव्हां पुछो भई शंकर जी टी अख जो मतिलबु आहे त परमात्मा बाप चईंदा आहिनि जाते हुन टी अख ॾेखारी अथई न, उते पंहिंजी आत्मा निवास कंदी आहे। छोजी अॼुकल्ह पाण हिन ॿिनि अखियुनि सां छा ॾिसंदा आहियूं? जाति, हिन कोई बि माण्हू खे ॾिसंदा आहियूं त इहो हिन धर्म जो आहे, हिन जाति जो आहे, हिन जो रंग इहो अथसि, हिन जो रूप हीअं अथसि, हिन जा वार हीअं अथसि, मुंहुं हीअं अथसि, ऐं हिन जी ॿोली हीअं अथसि। हिन रीति सां पाण सभिनि खे ॾिसंदा आहियूं न। हीअ हिन जी ससु अथसि, हीअ हिन जी नुंहुं अथसि, संबंध सां ॾिसंदा आहियूं। इहो मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो पति आहे, मुंहिंजी बेटी आहे। हिन रूप सां पाण सभिनि खे ॾिसंदा आहियूं। त अॼु ताईं पाण हिन ॿिनि अखियुनि खां ॾिसंदा हुयासीं। लेकिन हाणे परमात्मा पाण खे कहिड़ी स्मृति ॾिनी अथई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। ऐं जेका बि तव्हांजे आसपास माण्हू आहिनि, शरीरधारी आहिनि, सभिनि शरीरनि में हुननि जी आत्मा आहे। बसि शरीर सां कहिड़े बि धर्म जी, कहिड़े बि जाति जी, कहिड़े बि कलर जी, कहिड़ो बि रूप फीचर्स वारा, कहिड़े बि संबंध में आहिनि। लेकिन हिन सभिनि सां मुंहिंजो हिकु नातो आहे। कहिड़ो? आत्मा आत्मा भाई भाई। त इहे स्मृति जॾहिं आत्मा खे हिकु शंकर जे लाइ न, हीअ स्मृति जॾहिं सभिनि आत्माउनि खे हीअ स्मृति अची वेंदी कि असां सभु आत्मा आहियूं, भाउ भाउ आहियूं, ऐं असांजो पीउ परमात्मा आहे, तॾहिं हीअ दुनिया छा थी वेंदी? नर्क खां स्वर्ग ठही वेंदी। त इहे जेको चईंदा आहिनि न शंकर जी अख खुली त विनाश थी वियो। त हिकु शंकर जी त एग्जाम्पल ॾिनो अथनि। पाण खे शंकर जहिड़ो रूप धारण करिणो आहे, तपस्वी। उहे जेका नांग ॾेखारींदा आहिनि न, उनजो मतिलबु आहे इहे जेका पंज विकार आहिनि, जेका सांप जा रूप आहिनि, हिन पंज विकारनि ते विजय प्राप्त करणी आहे। ऐं शेर में क्रोध हूंदो आहे न, क्रोध ते विजय प्राप्त करे सर्व प्रकारनि जे विकारनि ते विजय प्राप्त कॾहिं कंदासीं पाण? जॾहिं पाण इहा स्मृति रखंदासीं कि मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा, मुंहिंजो पीउ सदैव पावन आहे। त मां आत्मा बि पंहिंजे पीउ जी ॿार आहियां, त मां बि सदैव पावन आहियां। त इहा ई तपस्या थी वई। इहो ई तपस्या रूप ॾेखारियो अथनि न जेको कि शंकर जी अख, नांग, उहो जेका ॾेखारी अथई, इहो पंहिंजो तपस्वी रूप जॾहिं ईंदो कि मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा, ऐं इहे सभु आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि। असां असल में रहण वारा परम धाम आहियां, हिकदमि पावन शुद्ध हुयासीं। लेकिन हाणे विकारनि जे वश थी करे हाणे हीअं असां थी विया आहियूं
हिक ॿिए सां जी। लड़ाई झगड़ो था करूं या जेको बि बुरो कर्म था करूं त इहे जी। सभु स्मृतियूं तॾहिं ख़तम थींदियूं। ऐं हुन समय छा थींदो, इहे नर्क 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 छो ठहियो आहे, छो जी सभिनि आत्मायूं हिक ॿिए सां बुरो कर्म थी करनि न। अगरि सभी हाँ। हिक ॿिए सां सुठो कर्म कंदियूं त नर्क थोड़ी चईंदासीं, पोइ त स्वर्ग ई चईंदासीं न। हाँ। त पोइ हुन समय इहे नर्क जी दुनिया ख़तम थी करे स्वर्ग जी दुनिया ईंदी। ठीकु आहे, छो जी विनाश मतिलबु पुराणी दुनिया ख़त्म, छो जी स्वर्ग बि हिते ई हूंदो। त पाण विनाश न चई करे इहे चई सघंदा आहियूं कि शंकर जी जॾहिं, शंकर अर्थात पाण सभु जॾहिं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं, इहो ज्ञान जो जेको टियों नेत्र पाण खे ॾिनो अथई न परमात्मा, हाणे इहो थियो ज्ञान जो टियों नेत्र। शरीर में न आहे इहो नेत्र। इहो नेत्र कॾहिं खुलंदो पंहिंजो, जॾहिं पाण खे इहो ज्ञान अर्थात समझ ईंदी कि मां आत्मा हिन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां, ऐं जॾहिं मां आत्मिक रूप में स्थित थी करे हिन अखियुनि सां हिन पूरी दुनिया खे ॾिसंदमि, उहो स्टेज थींदी आहे अख खुलण जी। अर्थात ज्ञान जी स्मृति में रही करे सभु कुझु ॾिसंदासीं, हिक ॿिए खे बाबा सम्झंदासीं, हिक परमात्मा जा ॿार सम्झंदासीं, तॾहिं इहा दुनिया जो ख़तम थी करे जेके विनाश चईंदा आहिनि पोइ स्वर्ग ईंदो। अच्छा, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू। हाँ।